जीजल अमड़ कंहिंजी बि हुजे ॾुख ज़रूरु ॾिठा हूंदई। जॾहिं उनखे पुट जी औलाद थींदी आहे त वॾो फ़ख्रु कंदी आहे त हीअ औलाद मुंहिंजी नेक सालह थींदी। पोइ अॼोकी औलाद जा कम ॾिस, जिन औलादनि जे करे पीउ माउ जा अंदर पिया जलनि, पीउ माउ जे अंदरनि खे तकलीफ़ थिए। अॼु जंहिं पुट जे ॼमण ते पीउ माउ ख़ुशी कई, उहो ई पुटु पंहिंजे पीउ माउ जी हयाती खे खुटाईंदो आहे। यादि रखो, ख़ुदा जो कसम, ख़ुशि नसीब हुयो जेकॾहिं तव्हांजो अबो अमड़ हयात आहे। इन शख़्सनि जी इज़त कयो, इन्हनि जी इज़त कयो, इन्हनि जी ख़िदमत कयो। जेकॾहिं इन्हनि जी ख़िदमत कंदो त उन्हनि जी हयाती में इज़ाफ़ो ईंदो। जेकॾहिं अञा तव्हां उन्हनि खे ॾुखाईंदो न त उहो जाॾों काॾों हार मञी वेही रहंदा। पोइ अहिड़ी ॾिस न, औलाद खां मां चवंदो आहियां त उनजो पीउ माउ बे औलाद भलो आहे। पीउ पुट जी ख़ुशी ते घणो कुझु ख़ुशी में दोस्तनि में या किथे हिते हुते खाराईंदो बि हूंदो। अॼु रवाज़ कहिड़ो आहे, अरे पुट ॼाओ थी मिठाई खाराए न, हा जीअं मिठाई न खाराए त पोइ हुन पीउ खे ताना मिलंदा, मेणा मिलंदा, ख़्वारी, ज़लालत, सभु कुझु ॾिसणी पवंदी आहे। जिन पुटनि जी ख़ुशी कई आहे उन्हनि जी औलाद हरामी थी आहे। ख़ुदा जी इज़त जो कसम, ग़लति ॻाल्हि कोन थो कयो। जिन बि अबे अम्मा पुटनि जी ख़ुशी कई आहे उनजी औलाद नाफ़रमान बेफ़रमान थी आहे। बहरहाल मुंहिंजो को तव्हां सां लाड़ो लेखो न आहे। मां नसीहत जेकॾहिं तव्हांखे ॾियां थो, तव्हांखे अगरि बुरी थी लॻे, नो प्रॉब्लम, मुंहिंजी कमेंट्सियूं खुलियल हूंदियूं। तूं पंहिंजी दिलि जी बाहि कढी सघे थो, मां मोट न ॾींदुमि। हक़ सच मां तुंहिंजे आॾो रखंदुमि ताकी तूं अॻिते जेके क़दम खणे त संभाले खण। तूं ॾेखार दम पंहिंजो पीउ माउ जी इज़त पंहिंजे अज़ीज़नि रिश्तेदारनि में कराए, पाड़े वारनि में कराए। तूं जेकॾहिं ख़ुदि पीउ माउ जी इज़त कंदो ईंदे, पीउ माउ सां अदब इख़लाक़ जे तौरु पेश ईंदे, ख़ुदि ब ख़ुदि ख़ुदा जो कसम तोखे ॾिसी तुंहिंजे घर वारा ॿिया बि तुंहिंजे पीउ माउ जी इज़त कंदा। एतिरे क़दुरु पाड़े वारा बि तुंहिंजे पीउ माउ जी इज़त कंदा। न बाबा, हिननि जी औलाद जी इज़त करे थी त असांजो बि फर्ज़ु आहे। यादि रखो इंसान, इन्हनि जी हयाती में इन्हनि खे सुख ॾियो। इहे विया त पोइ इहे सेरा बेगुनाह ॻाईंदा आहियूं। जंहिं टाइम अबो ज़िंदा हुयो, हा मां पाण ते बि मिसाल थो ॾियां, मां वरी कहिड़ो भलो आहियां। मां पाण ते अबो ज़िंदा हुयो त हुनखे तकलीफ़ ॾींदासीं, हुनजी ॻाल्हियुनि खे नज़र अंदाज़ कंदा। जॾहिं हिन जहान खां लाॾाणो करे विया त अॼु ख़बर पए थी त पीउ जो सहारो केतिरो क़ीमती आहे। हाय हाय, अबो अम्मा अथई, इन्हनि जो क़दुरु कर, इन्हनि जी इज़त कर, बसि जेतिरो थी सघे इन्हनि जो ख़्यालु कर। हा में हा मल्हाए, जीअं चवनी अदब एहतराम सां ॿुध ऐं उन ते अमल कर। जंहिं ॻाल्हि खां रोकनी त रुकिजी वञ, ज़िद न कर। अबे अम्मा जी नसीहत ज़बरदस्त ऐं मस्तु हूंदी अथई, तव्हां अमल करे त ॾिसो न। पीउ माउ औलाद खे कॾहिं बि ग़लति नसीहत न कंदो। पीउ जो वॾो तजुर्बो हूंदो आहे। ऐं जेको तौर पीउ आहे न, हे धिका थाबा, हिन हुन जूं गारियूं कंहिंसां जहिड़ा, औलाद जे ख़ातिर यकीन करे एतिरो मर्द खे मां ज़लील थींदे ॾिठो आहे जो मूंखे ख़बर आहे। मां ख़ुदि अखियुनि सां ॾिठो आहे। किन रेड़ियुनि वारनि खे पादर हणिया वेंदा आहिनि, किन रेड़ियुनि वारनि खे चपाटियूं हणी वेंदियूं आहिनि। छो? इहे औलाद जे ख़ातिर मजबूर उस ते बि रोज़गार कंदा आहिनि। को पुलिस वारो आयो, को ट्रैफिक पुलिस वारो आयो, को कांबू खान आयो,
तव्हां ॾिसो न, अॼु बि तव्हां अखियुनि सां ॾिसो न, बचन खे पालण जे करे केतिरो ज़िलत सां मुंहुं था ॾियनि, केतिरो ज़लील ऐं ख़्वार था थियनि। तव्हां अॼु उन्हनि खे तकलीफ़ था ॾियो। इहा तव्हांजी गैरत आहे? जेकॾहिं सची में गैरत अथव, उन वाल साहब जा नस्ली बचा आहियो न, अॼु खां वठी नसीहत ते अमल कयो, उन्हनि जी इज़त करणु शुरू कयो। तव्हां बाद में पंहिंजी राहत सुकून ॾिसो ऐं तव्हां पंहिंजी ख़ुशहालियूं ॾिसो, ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़रंदे। आज़माए ॾिसो न, आज़माए ॾिसो।